जीअं त अॼु असांजो सखर में वॾो इजलास थियो मर्कज़ जो, जंहिंमें ज़िलनि जा सदर ऐं मर्कज़ जा उहिदेदार सभु शरीक थिया। उन में इहो फ़ैसिलो कयो वियो जेको 22 तारीख़ हाजी साहब, शफ़ी मोहम्मद सचो साहब ऐं सिकंदर जतोई साहब 22 तारीख़ जेको प्रोग्राम अलायंस घुरायो आहे, उन में असां मेरान टीचर्स एसोसिएशन वारा उन्हनि सां असां गॾु आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला सॼी सिंध में असांजा मेरान जा अदियूं भेणियूं उस्ताद सभु निकिरंदासीं 22 तारीख़ प्रेस क्लब कराची लाइ। असांजो फुल ताउन आहे सिकंदर जतोई साहब सां। असां अॼु बि गॾु आहियूं, अॻु में बि साईं सां गॾु अलायंस में हुआसीं। इंशा अल्लाह ताला उस्ताद जी फतह थींदी, पंहिंजा हक़ वठी पोइ मटंदासीं इंशा अल्लाह। महिरबानी। हाजी शमसुद्दीन सऊ, मेरान टीचर्स सिंध।